नाज़रीन हींअर असां वटि हींअर मौजूदु आहे मेहड़ जी मिर्ज़ा शाह मौले जो ही पीरसन फैज़ मोहम्मद चांडियो हिन असां वटि एहतिजाज कयो आहे ऐं हिन जो छा चवणु आहे वधीक असां फैज़ मोहम्मद खां पुछंदासीं। जी चाचा फैज़ मोहम्मद तव्हां सां छा मसइलो आहे, तव्हां कंहिंजे ख़िलाफ़ हिते एहतिजाज करणु आया आहियो, तव्हां पंहिंजी हक़ीक़त ॿुधायो। साईं मुंहिंजी हक़ीक़त इहा आहे, मुंहिंजो असुलु ॻोठु शाह गुदड़ियो आहे। मां शाह गुदड़े खां 1972 में ट्रपड़ खणी मिर्ज़ा शाह बाला मेहड़ में अची मां कयो। जॻह अॼु ताईं बचड़ीवाल रहंदो आहियां, जॻह मुंहिंजे कब्ज़े में आहे ऐं उन खां अलावा मां पंहिंजी न्याणी खे 1000 फुट मां उतार हिकिड़ो कमिरो करे हलायो आहे। महिमान ताईं लाइ मूंखे तकलीफ़ ई साॻे घर मां 2 कमरनि में 700 फुट में मां वेठो आहियां, होॾे बि मुंहिंजे जॻह कब्ज़े में आहे। हाणे साईं इल्ताफ़ शाह चए थो त तव्हां इहा जॻह ख़ाली करे ॾियो, न त मां तव्हांखे कूड़नि केसनि में अहिड़नि फसाईंदुसि जो चूड़ी चूड़ी जेल में मरी वेंदो। ऐं मां इज़त सां तव्हांखे चवां थो त महिरबानी करे जा ख़ाली कयो। हाणे साईं मुंहिंजो इहो अर्ज़ु आहे त बिजली गैस जॾहिं मेहड़ ठही आहे उन्हनि जा बिल मुंहिंजे नाले ते हिन, मां भरींदो थो अचां। अॼु ताईं मां बिल बि हिकिड़ो न रहायो आहे, अॼु बि मां वटि बिल मौजूदु आहिनि। उहो न्याणी वारो वरी मां जॻह पंहिंजी न्याणी खे लिखी ॾियां, पंहिंजे न्याणे खे लिखी ॾिनी आहे, उन्हनि खे बि धमकाए थो त तव्हां जेको आहे मां तव्हांखे वेहण ते न छॾींदुसि। हाणे इन जे करे मां अर्ज़ु कयां IG कराची साहिब खे, DIG हैदराबाद खे, SP दादू खे, DSP मेहड़ SHO मेहड़ खे अर्ज़ु थो कयां त मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। मूंखे इन्हनि जी कोशिशि, मूंखे पाण ख़ुदि चवनि था त मेहड़ थानो असांजो अथई, चुरपुर कंदे इहे मेहड़ जी पुलिस वन फायरनि खां तोखे अहिड़नि केसनि में फसाईंदासीं जो तूं चूड़ी न सघंदे। साईं हिकु सुवालु, तव्हां शाह गुदड़े खां जॾहिं 14-50 साल पोइते था वञो, तव्हां जॾहिं हिते मेहड़ शहर में लॾे आयो त जिथे तव्हां अची रहिया आहियो, जिथे वेठा आहियो, जेका प्रॉपर्टी आहे, जेको प्लाट आहे, उहो तव्हां कंहिंखां ख़रीदी वरितो हुयो, कंहिंखां वरितो हुयो? साईं उहो अॼु बि उनजी घरवारी ज़िंदा आहे, अॼु बि चए थी तूं कंहिं बि कोर्ट में वठी हल। उहो कंहिंजी घरवारी? मारम बिरोई हो, असां उन खां वरितो हो, उन खां जॻह वरिती। उहो कागज़ बि अच्छे पने वारा मूं वटि मौजूदु आहिनि। मां साईं खां कोन वरितो हो, पर साईं खे अॼु यादि आई आहे 50 साल खां पोइ ते मां साईं खां जॻह न वरिती आहे। पर साईं हींअर थोरो सॼी मेहर थी चए त तव्हां साईं कोन तव्हांखे छॾींदो, तूं लियाकत जतोई ऐं हुंडे ॿुड़े साहिब ॾे क़ुर शरीफ़ खणी वञ, न त इल्ताफ़ शाह कॾहिं बि तोखे न छॾींदो। साईं हाणे मां जजनि साहिबनि खे कोर्टनि में केस हलनि था, हाई कोर्ट में हलनि था, शीशन जज दादू में हलनि था, मेहड़ 2 जजनि में केस हलनि था। उन बावजूदि बि मूंखे मेहड़ जे थाणनि जी मूंखे पुलिस जी धमकी थो ॾिए। ख़ुदा कारण मां पुलिस तव्हां वटि आई आहे, तव्हांजे दर ते आई आहे? हा साईं, बाक़ाइदे मूंखे धमकियूं ॾेई विया आहिनि। अच्छा, जॾहिं कोर्ट मैटर आहे, कोर्ट में केस हलंदड़ आहे, पोइ बि पुलिस तव्हां वटि अचे थी? उन्हनि खे मां ॿुधायो आहे, पोइ वरी जीअं मां ॿुधायोमांसि मां कोर्ट में मुंहिंजो केस हलियो विया। पोइ थोरो पोइ मोटण जी कोशिशि कयूं, पोइ मूंखे घणो तंग कोन पिया करे, बसि 3 कोर्टनि में केस हले थो। कीअं हुनजो बि आहे, असांजो केस कोर्टनि जा ऑर्डर त तव्हांखे कोन मिलियल आहे, बाक़ी हाणे त हुनजी ताक़त ते करे पोइ तव्हां असां वटि अचो था। हाणे मां जज साहिबान खे बि अर्ज़ु थो कयां, जॾहिं कोर्टनि में केस हलनि था त जंहिंखे कोर्ट ॾियारे त मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। नाज़रीन हींअर असां वटि मिर्ज़ा शाह मौले जो पीरसन फैज़ मोहम्मद चांडियो मौजूदु हुयो, जंहिं हिते एहतिजाज कयो आहे त 50 साल अॻु शाह गोदड़े खां लॾे करे आऊं अची मेहड़ में वेठो हुयुमि ऐं महरम बिरोई खां मूं प्लाट वरितो हुयो ऐं उन प्लाट ते मूंखे 50 साल जे लॻभॻि अरसो थी चुको आहे, मगर हींअर मूं ते साईं अल्ताफ़ शाह एतिराज़ु कयो आहे त इहा जॻह, इहा प्लाट, इहा प्रॉपर्टी मुंहिंजी आहे, उहा ख़ाली कई वञे। अहिड़ो केस बि हलंदड़ आहे। हिन एहतिजाज कयो आहे त केस हलंदड़ बावजूदि बि को मेहड़ पुलिस मूंखे तंग थी करे। हिन तहफ़ुज़ जी अपील कई आहे दादू SSP खां, DIG हैदराबाद खां, IG सिंध खां, त जॾहिं कोर्ट मैटर आहे, कोर्ट में मसइलो हल थिए, एसि ताईं पुलिस मूंखे तंग न करे ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे। हींअर हिन जी असां लाइव कवरेज तव्हांजे अॻियां रखीसीं।